बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब कंबर जे साल 2023-2024 जी चूंड जे सिलसिले में गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें उहिदेदारनि ऐं मेंबरनि शिरकत कई। गॾिजाणी में इतफ़ाक़ राय सां नई बॉडी चूंडी वई, जंहिंमें सदर इरशाद अली लाखो, सीनियर नायब सदर काज़ी नियाज़ हुसैन, नायब सदर महबूब अली दायो, जनरल सेक्रेटरी SS न्यूज़ ज़िला रिपोर्टर इख़लाक़ अहमद चांडियो, डिप्टी जनरल सेक्रेटरी अब्दुल हमीद मुग़ैरी, ख़ज़ानची खुदा बख्श मक्सी उहिदेदार चूंडिया विया। कराची जे सोराब कोट टाउन में सफ़ाई सुथराई न थियण ख़िलाफ़ इलाइक़े जे समाजी अॻवान असलम शहानी, यासीन जमाली, इलाही बख्श भागत, एडवोकेट आसिफ अली बुरड़ो, राशिद शहानी, फरमान पंवर ऐं ॿियनि जे अॻवानीअ में अयूब खां लियारी नदी ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन UC चेयरमैन ऐं सोराब कोट टाउन जे चेयरमैन ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त सिंधी वसंदनि खे हथ वठी नज़रअंदाज़ कयो पियो वञे। पूरे इलाइक़े में सेवरेज सिस्टम नाकारा लॻो पियो आहे। गंदो पाणी तलाउनि में जमा थियण जे करे शहरी सख़्त परेशानियुनि खे मोह ॾियण ते मजबूर आहिनि। हिननि मुतालबो कयो त जेकॾहिं मसइलो हल न कयो वियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। ठुल्ह में पुलिस जे जुड़्त मुक़ाबले में क़त्ल कयल सोशल वर्कर सदाम लाशारीअ जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ जो मुतालबो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरो करे ठुल्ह जैकमाबाद रोड ब्लॉक करे सदाम लाशारीअ खे क़त्ल कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो मुतालबो कयो वियो। मुज़ाहिरीन चयो त सदाम जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ एहतजाज जारी रहंदो। लाड़काणे शहर जे आकिल रोड हैदरी थाणे जे हद में सिद्दीकी कॉलोनी जे रहवासण पीरसन औरत ज़ैनब ख़ातून पंहिंजी धीअरनि सबिहा ख़ातून, ग़ुलाम सकीना ऐं सफ़िया बेगम पंज नौजवान जे क़त्ल ख़िलाफ़ मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे हिननि चयो त असांजे नौजवान खे जमाली बिरादरीअ जे बासर लुत्फ़ जमाली, अब्दुल गनी, अली नवाज़, ग़ुलाम नबी गोलियूं हणी बेदर्दीअ सां क़त्ल करे फ़रार थी विया। उन मौक़े ते हद जी पुलिस पहुची लाश खे पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। हिननि चयो त असां सां अञा ताईं इंसाफ़ न थी सघियो आहे।